वो पूछा तो केर आए, पूछा तो करती है तू केर आए बाबा, ये क्या पूछो मेरी जात गुरु जी, मैं तो ना गरबा बनिया। हिंदू समझ हिंदू होगा कोई विरोधी मांगवा, ये हिंदू समझदा। क्या पूछो मेरी जात गुरु जी, मैं तो ना गरबा बनिया। आल खा गया, पालक खा गया सारे सौजनिया। आल खा गया, पालक खा के सारे सौजनिया। भरी सात समंदर पानी का पी गया, ना भरी बुरी आंगनिया। सात समंदर पानी का पी गया, ना भरी बुरी आंगनिया। क्या पूछो मेरी जात गुरु जी, मैं तो ना गरबा बनिया। लड्डू खा गया, पेड़े खा गया मिठिया रेवड़िया। लड्डू खा गया, पेड़े खा गया मिठिया रेवड़िया। भरी आट में दौलत छोड़े, भरी आट में दौलत छोड़े, एक शेर तुझी ताकड़िया। क्या पूछो मेरी जात गुरु जी, मैं तो ना गरबा बनिया। घोड़े खा गया, हाथी खा गया लाओ लश्करिया। घोड़े खा गया, हाथी खा गया लाओ लश्करिया। भरी फौज में दौलत छोड़े, एक बेख तुझे मुंगरिया। क्या पूछो मेरी जात गुरु जी, मैं तो ना गरबा बनिया। कहे गोरख जी सुनो मच्छंदर, गोरख साईं मच्छंदर जो तालिबो। करे गोरख जी सुनो मच्छंदर, परखेगा को परखनिया। क्या पूछो मेरी जात गुरु जी, मैं तो ना गरबा बनिया। अदा अल्लाह जी वली जी गाल कही है ना, उन्होंने पहिरीं मौला मोहम्मद साईं कया, तो हिंदू हुजे या मुसलमान हुजे, ये नाला आहिनि। अल्लाह अरबी में, हिंदुनि छा सॼो भगवान, पर सिंधी में अलाह नालो छा आहे ख़बर कोई कुझु मां ॿुधाईंदुसि। सिंधी में नालो आहे धड़ी, हर ॿोली में नालो अल्लाह जो, असां बिरोकी में नालो ख़्वाज, बराबरि में हुज़ा। माण्हू हिते सो वेठा आहिनि हुजे न। 99 नालो ठाहियो मुसलमान, पर 108 नाला ठाहिया हिंदुनि। पर आठो जा नालो जेको पहिरियों आहे सभु लिकाए छॾियो। पहिरियों नालो अलाह जो आदम, मां ॿुधाइण हिते आयो आहियां। पहिरियों नालो आदम, अलाह जो नालो आदम जो। कुल वल्लाह अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल lahu कुफुवन अहद। आदम न ॼणो न जाओ न मां न पी आहे त ॿुधाए, मां ये ग़लति ॻाल्हायो आहे, सभिनी खे इजाज़त आहे। वो ॼणियो जाओ आदम कोड़े न मां न पी आहे बाबा। ये मौला मोहम्मद आदम के आगे जो अवल बा खल्क़ नूरी कुरान पढ़ो। आदम तो कल बढ़िया, आदम बढ़िया बेचारा कल बढ़िया बुला शाद हुजे, आदम कल पैदा थियो आहे। मौला मोहम्मद अवल हुवल अवल हुवल खैर हुवल बातिल हुवल ज़ाहिर। कुरान ये नाला मोहम्मद साईं जा आहिनि बाबा। हुवल अवल माना माज़ी गुज़िरियल जहान, हुवल आख़िर मुस्तक़बिल माना ॻाल्हाए थो पंहिंजो इहो गिरामर बाबा। हुवल अवल माना माज़ी, हुवल आख़िर मुस्तक़बिल, हुवल बातिल लिखल, हुवल ज़ाहिर। अल्लाह जो मां ज़ाहिर आहियां, हाज़िरु नाज़िरु आमू सामू वाहिदु शाहिदु वन रकर मिले मिल हम साक वेझो। वो अल्लाह को मूंखे केॾा ॿुधाईंदो, अल्लाह केॾा ॿुधाए त मां कोई अल्लाह थो चई। अल्लाह जो मां ज़ाहिर आहियां, इहो अल्लाह गुम केॾा करे छॾियो। निमाज़ मेराज आहे, निमाज़ जे ख़िलाफ़ न आहियूं। निमाज़ मेराज आहे, अल्लाह जो पंहिंजे नफ़्स खे पाक कयो, अचो मुंहिंजे घर मूंसां मिलो। निमाज़ मेराज आहे, मेराज न आहे त निमाज़ न आहे। निमाज़ हिकु नमूने जो हुजे, क्रिकेट रांदि कोन्हे। हिकिड़ो फिरको हथ छॾे पढ़े, ॿियो हथ में दुन ते ॿधे, टियों पेट ते ॿधे, चोथों सीने ते ॿधे। चवंदे मोहम्मद साईं ईअं पढ़ी आहे। यार केॾो कूड़ पिया ठोकर, मोहम्मद साईं जा निमाज़ ईअं पढ़ी आहे यार। मोहम्मद मेराज कयो आहे। हिकिड़ो बि 14 पैगंबर थिया, पर हिकिड़ो मेराज त कोन वियो सवाइ मौला मोहम्मद साईं। जॾहिं मोहम्मद साईं मेराज ते विया, वो सफ़ा जा असाब आहे, उहो ज़ाहिरी बात कंदा ई कोन बाबा।
तो उन्होंने असाबनि खे चयो सुबुह जो मौला मोहम्मद बेराज करे त कोन था ॻाल्हायो मोहम्मद साहब सां गॾु असां खाए पिया जंगल में हले तव्हां जंगल में कोन हलो था ऐं ज़ाहिरी बात करो तव्हांखे ख़बर आहे मोहम्मद बेराज ते कोन था चुप करे ॻाल्हाईंदा कोन ॿ मोटी विया पोइ हिते वरी मौला मोहम्मद घरां जो आयो अरबी में हाल बि चइबो आहे सिंधी में घर चइबो आहे घर आहे मस्जिद में आया सबूती बीठा वरी कम त माण्हू हितां जा अहिड़ा मतिलबु अलाह नबी साईं खे बि ग़ैब जी ख़बर न आहे इहा आहे न मां चवां कोन कोन आहे इहे चवनि था नबी खे ग़ैब जी ख़बर आहे मोहम्मद साईं तव्हां कुझु ॻाल्हाए पियो छा तव्हांजो मुंहुं थो ॿुधाए या तव्हां बेराज त अचे तव्हां कंहिं ॿुधायो ये साढ़े सभा या साहब बोले सच्चाई हुजे कूड़ था ॻाल्हायो तो मोहम्मद साहब सच्चाई है वो मूंखां अॻे बीठा होते मां पोइ वियो आहियां मुंहिंजी इस्तक़बाल अॻे बीठा होते मां पोइ वियो आहियां वो मौला मोहम्मद खे हज़रत उमर साईं पुछा कयो चयो अलाह तां ॾिठो या अलाह ॾिठो कि अलाह कीअं हुयो कि मर्रानी फ़क़त रायल हक़ मर्रानी फ़क़त रायल हक़ मोहम्मद जी हदीस आहे जंहिं ॾिठो मूंखे अलाह खे माण्हू बीठाई दे कोन बीठो सवाइ चार चंद साईं खां बग़ैर ॿियो कोन बीठो आहे जंहिं ॾिठो मूंखे तहक़ीक़ अलाह ॾिठो उन टाइम जा कोन बीठा को वरी कोन बीठो आहे न इन मिटी हज़ार मोहम्मद खे ठाहियो आहे मिटी मुर्सली नालो कयो प्रोग्राम विछारियो आहे हलो हलो अॻियां ख़ौफ़ ख़तरो आहे अॻियां दमदमी हल हल तूं फरिश्तो वठण थो फरिश्तो पहुतो हुते कोन छो पतो न इहो वठी थो वञो त पाए करे त पहुची बाबा यार कहिड़ी ॻाल्हि कई बाबा मोहम्मद साईं चयो ॾिठो मूंखे तहक़ीक़ अलाह ॾिठो पर अलाह छा थो चए अलाह जो क़ुरान ख़ुदि हदीस आहे ॿियो हदीसूं रवायत मञा कोन थो ॾाकत हदीस क़ुरान ख़ुदि हदीस आहे अलाह जो जंहिं मुंहिंजो मोहब्बत मूंखे ॾिठो रब्बुल आलमीन रहमतुल ॿ नाला आहिनि हस्ती हिकिड़ी आहे रब्बुल आलमीन रब्बुल मुस्लिमीन न आहे रब्बुल हिंदीन में न आहे रब्बुल आलमीन आलमीन ॿ आहिनि हिंदुस्तान हुनजो मालिक रब आहे आलमुल ग़ैब रब आहे ज़ाहिर थी आहे रहमतुल आलमीन आहे सॼे जहान मथां रहमत सभु को पुत रहियो समझी वियासीं बाबा ये ॿ नाला आहिनि रब्बुल आलमीन ग़ैब में आहे रब्बुल आलमीन ज़ाहिर थी आयो रब्बुल आलमीन वो मौला मोहम्मद साईं आहे मौला मोहम्मद जो मूंखे मौला मोहम्मद जो मौला सॾायो आहे अरमान जी ॻाल्हि आहे अब्दु आहे बानो आहे ग़ुलाम आहे बेख़बर आहे चवण वारा चवनि था असां हुनजे पेशवा जे बारे वारो न आहे मोहम्मद उहा हस्ती आहे मोहम्मद सां उहा हस्ती आहे असां हुन जंहिंजो पाछो धरती थो कोन्हे ऐं ॿियो छा ॾेखारे बाबा फर्श खां आहियो वियो न बाबा हिकिड़ो पैगंबर को वियो न साली पैदा कोन्हे सवाइ मौला मोहम्मद जे को मथे कोन वियो आहे पर मोहम्मद साईं मां ॾिठो अलाह खे अलाह मुंहिंजो मोहम्मद जो धरती जे पाछो कोन्हे मौला मोहम्मद जो ऐं मौला अली ख़ैबर सदकर मौला मथां जब आसमान खे लथो कहिड़ो सुञातो कोन्हे अदा मौला असर सां ज़हर ॻाल्हायो आहे फण ॻाल्हायो जानवर ॻाल्हायो पथर पर ज़हर ॻाल्हायो आहे उहो कहिड़ो सुञातो न मौला उसे धड़ हेठि धरती सिर ॾेजे क़ुरान थो पढ़े धड़ कोन्हे सिर ॾेजे क़ुरान थो पढ़े पर उहो कहिड़ो सुञातो न यार ये पंजो ॾाढो पाक बदिलियो परदे में सवा घर के ॾिठी कोन्हे सिज कोन टोलो टिट था वेठा पंहिंजो मुंहुं सां 5 12 14 22 बाद रात भर काला जाता तवीह से आदम जा पुट आहियूं आदम खां अॻु जी ॻाल्हि आहे या आदम खां अॻु जी ॻाल्हि आहे मोहम्मद साईं तारे में रहियो आहे यादि ते अर रहमान अलमल क़ुरान था पढ़ियो आहे
याकियों में रहा, मरजान में रहा, समुद्र में रहा, तारे में रहा, हल्लो आखिर अम्मा आमन के घर जाए जड़ियो जाओ खोले अल्लाह जी एडे साईं जान से बुधाए ला मकार में अहद अर्श मथा दो अहमद जमीन से मोहम्मद आमन जा घर आयो ला मकार में अहद अर्श मथा दो अहमद जमीन से दियो मोहम्मद आमन जा घर आयो अब्दुल्ला के छड़े